विरासती ऐं आसपास जे 100 खां वधीक ॻोठनि जी बिजली गुज़िरियल 72 कलाकनि खां मुसलसल बंदि पियल हुजण करे रहवासी राति जो जागी गुज़ारण ते मजबूर बणिजी विया। बिजली बंदि हुजण सबबि 11हीं ऐं 12हीं जे पेपर ॾींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि खे सख़्त मुश्किलात पेश अचण लॻियूं आहिनि। विरासती दाली ऐं ॿियनि सेंटरनि ते पेपर दौरान बिजली बंदि हुजण सबबि केतिरनि ई शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि जी गर्मी ऐं ॿूसट में हालत ख़राब थी वई। बिजली बंदि हुजण सबबि पेपर दौरान मुख़्तलिफ़ सेंटरनि ते 10 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं बेहोश थी वयूं। इंतिज़ामिया पारां फौरी तौर ते तिबी इमदाद ॾिनी वई। मुसलसल 3 ॾींहनि खां बिजली बंदि हुजण सबबि मस्जिदूं, इस्पतालुनि में ऐं ऑफिस समेत शहरनि जे घरनि मां पीअण जो पाणी खुटी वियो आहे। सख़्त गर्मीअ में बिजली बंदि हुजण सबबि औरतूं ऐं ॿारड़ा गर्मीअ सबबि बेहाल बणिजी विया आहिनि। मुसलसल 3 ॾींहनि खां बिजली बंदि हुजण सबबि शहरनि जा कारोबार पिणु ठप थी विया आहिनि। अस्पतालुनि में दाख़िल मरीज़ ऐं घरनि अंदरि पियल बीमार पीड़ितनि बि सख़्त गर्मी में तड़पण लॻा। गर्मीअ सबबि बर्फ़ जी घुर्ज वधण करे बर्फ़ डीलर पारां कंडियारो, मोरो, ठारोशा में रायपुर ऐं ॿियनि शहरनि खां बर्फ़ खणी अचण जो सिलसिलो जारी। सेप्को इंतिज़ामिया मूजिबि 3 ॾींहं अॻु तूफ़ानी हवा हलण सबबि रियासती खे लाइट ॾींदड़ 6 ऐं 11 फीट जा 3 पोल तेज़ हवाउनि सबबि किरी पट पइजी विया हुआ, जिन जो मरमती कमु हलंदड़ आहे। सखर खां नवां पोल अचण पिया, जिन जे लॻाइण खां पोइ बिजली जल्द बहाल कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।